मसू भुरगुड़ीअ जे तालबुल मौला कॉलोनी में अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जे सॾ ते तालीम पिरायो सकाफ़त बचायो जे उनवान हेठि रैली कढी मच कचहरी कोठाई वई। मच कचहरी में नंढनि वॾनि ऐं भरपासे जे ॻोठाणनि सिंधी वेस ओढे वॾे अंग में शिरकत कई, जिते ॿारनि सिंध जे गीतनि ते झुमरियूं पिण हयूं। मच कचहरी में सुगड़न ॾोर बेतई संघार ॿुधाए माण्हुनि खे दाद ॾियण ते मजबूर करे छॾियो, जॾहिं त सूफ़ी फ़नकारनि क़ौमी गीत ॻाए वाह वाह कराए छॾी। ॻोठाणनि ग़ालिब मल्लाह, गुलमोहम्मद मल्लाह, सैयद नवाज़ अली शाह ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त मच कचहरी कोठाए खेनि तमामु घणी ख़ुशी थी आहे। मच कचहरियूं बि सिंध जे सकाफ़त जो हिसो आहिनि। हुननि चयो त अवामी आवाज़ मीडिया ग्रुप सिंध जी सकाफ़त खे सॼी दुनिया में निर्वार करण लाइ सदाईं अॻु भरो रहियो आहे। ॻोठाणनि 2 डिसंबर ते थींदड़ क़ौमी कार्ड जो ॾिहाड़ो अवामी आवाज़ टीवीअ सां गॾिजी भरपूर नमूने मल्हाइण जो वचन कयो। उन मौक़े ते मच कचहरी में ज़ाहिद मल्लाह, महबूब ख़ासखली, उमेद अली समो, अमजद विघियो, गुलाम मुस्तफ़ा ब्रोही, गुलाम कादिर वसीर ऐं इलाइक़े जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। अजरक जी पूरी दुनिया में जेके असां मशहूरी आहे, जॾहिं जापान जहिड़े मुल्क में असांजा सिंधी माण्हू अजरक पाए विया त हुननि ॾाढो सराहियो, हीअ तव्हां किथां ठाही आहे, एॾी तव्हांजी ज़हानत कहिड़ी सुठी आहे। ऐं उन खां अलावा टोपीअ ते जेको ठहियलु आहे महराब, उहो बि मदीने मस्जिद जे महराब खे ॾिसी ऐं तमामु हिकिड़ी पुराणी तारीख़ आहे। ऐं सिंध जे कुंड कुर्छ में अहिड़ो हुअणु घुरिजे, जेकर अहिड़ा प्रोग्राम न थींदा त असांजे तहज़ीब, असांजी सकाफ़त पोइते रहिजी वेंदी। ॾिसनि त उन्हनि खे महसूसु ईअं थिए त असीं बि कुझु हिननि खे ॾिसी करे अॻियां वधूं ऐं तालीम ॾांहुं हुन जो रुझान थिए ऐं हिन सिंध लाइ उहे कुझु सोचीनि, अॻिते वधनि ऐं महिनत कनि ऐं वधि खां वधि माना हिन सिंध लाइ जाखोड़ कनि। तमामु सुठे नमूने सां हिते मल्हायो वञे पियो। हुन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त मतिलबु हिते जेके बि आहिनि ख़ुसूसियात जेके मच असांजो हक़ बि अदा थींदो, छो असांजे कल्ह पैसे सिंधी माण्हू आहियूं। हीअ अजरकूं, ही टोपियूं, ही भलियूं टुक जूं रलियूं ऐं ही मोहबत में माण्हू मिलण गॾु करण, हीअ हिकिड़ी असांजी वॾी हिकिड़ी सम्झो इबादत में शुमार आहे। असीं पंहिंजे कल्चर खे ज़िंदा रखंदा ईंदासीं रखंदासीं।